हाँ जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों, अज पेटीएलएफ तालका उबावड़ो पेटीएलएफ तालका न्यू सखर इन्हनि जी वर्किंग कमेटी के सिलसिले में अज हिते सखर गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल पठान कॉलोनी में असो अचण थियो। मां पंहिंजे मेंबर मरकज़ी इलेक्शन कमेटी जो साईं अरबाब अली परियार साहब ऐं साईं नसरुल्ला सूमरो मॉनिटरिंग कमेटी जो असांजो मेंबर आहे। मां हिननि सां गॾु हिते अची पहुतुसि। हाणे ॻाल्हि हीअ आहे, ही ॿई नोटिफिकेशन अॻु में निकितल हुया, पर जेका डाक असां वटि पहुती हुई उहा डाक कुझु दोस्तनि मरकज़ी ऑफिस जी एड्रेस ते मोकिली, कुझु दोस्तनि असांजे सेक्रेटरी साईं ममता शाह जी एड्रेस ते मोकिली, कुझु असांजे वाइस चेयरमैन जी एड्रेस मंजूर चाडे जी एड्रेस ते मोकिली, कुझु दोस्तनि मूं ॾांहुं TCS कई ऐं साॻियुनि दोस्तनि उहा व्हाट्सअप असांजे सेक्रेटरी साहिब खे बि डाक कई, मूं ॾांहुं बि व्हाट्सअप कई, असांजे वाइस चेयरमैन ॾांहुं बि व्हाट्सअप कई। हाणे डाक जी माना घणाई हुजण जे करे ग़लती विचां नज़र चुक विचां असांखां इहे ॿई नोटिफिकेशन निकिरी विया हुया, जेके असां बार बार कोशिशि कईसीं त इन्हनि ते नज़रसानी असां पंहिंजी मरकज़ी इलेक्शन कमेटी जी मीटिंग में बि इहा कोशिशि कई त इन्हनि नोटिफिकेशन ते नज़रसानी करे जंहिंजो हक़ु आहे उहो हक़ु उन खे ॾिनो वञे, पर उहो उन ते दोस्त जेको आहे सो नाराज़ी थी सघिया। असां महसूसु कयोसीं पिए त असां जे मनसब ते वेठा आहियूं, उन मनसब जो इंसाफ़ इहो आहे त असां इन सर्कुलर खे इन नोटिफिकेशननि खे ॿीहर नज़रसानी कयूं ऐं असां पाण उते वञी वर्किंग कमेटियूं इहे पोइ नोटिफिकेशन मूं 27 तारीख़ में इहे ॿई कैंसिल कया, ओबावड़ो ऐं न्यू सखर। पोइ असां 31 तारीख़ ते अॼु हिते तव्हांजे दोस्तनि जे साम्हूं मौजूदु आहियूं। मां पंहिंजे मॉनिटर ऐं पंहिंजे इलेक्शन कमेटी जे मेंबर सां अॼु हिते मां पहुतुसि। मूं वर्किंग कमेटी कई आहे जंहिंमें असांजे इन जी जेको आहे सो ओबावड़े वारनि दोस्तनि जी जेका आहे वर्किंग कमेटी, उन में असांजा 14 दोस्त 20 मेंबरनि मां 14, इन्हनि मां अदड़ी हिकिड़ी तबियत नासाज़ी जे करे पर्सनली अपियर कोन थी सघी, उन अदड़ी सां फ़ोन ते राब्तो थियो। उन अदड़ी पंहिंजी एप्लीकेशन बि मोकिली पंहिंजे NIC नंबर सां गॾु। माना उन अदड़ी समेत असांजे ओबावड़े तालके जी जेका वर्किंग कमेटी 20 मां असांजे 14 दोस्तनि शिरकत कई आहे। इहो ओबावड़ो माना इहा अक्सरियत आहे, इन्हनि दोस्तनि जो हक़ु आहे त इन्हनि दोस्तनि खे नोटिफिकेशन इलेक्शन कमेटी जो मिलणु घुरिजे। उन खां बाद में असांजो ॿियो तालको हुयो न्यू सखर। न्यू सखर मंझि असांजे टोटल बादी जा ऐं वर्किंग कमेटी जा मेंबर जेके आहिनि उहे 15, जंहिंमें हिकिड़ी असांजी फीमेल अदड़ी आहे। उहा अदड़ी बि पर्सनल कोन आई, उन सां टेलीफोन ते ॻाल्हि ॿोल थी। उन अदड़ी चयो त मूंखां जंहिं बि जिथे बि कंहिं बयानु वरितो त मां इन साईं मोहम्मद इस्माइल जेको सदर आहे पंहिंजो न्यू सखर तालके जो, मां उन जी इलेक्शन कमेटी जी हिमायत कयां थी, फ़ोन ते बि रूबरू बि ऐं लिखत में बि बयान बि मां ॾियण लाइ तयारु थींदुसि। उन अदड़ी सां फ़ोन ते राब्तो थियो त हाणे न्यू सखर 20 मंझा 15 जेको आहे सो जिन में 15 नंबर अदड़ी जो आहे, बाक़ी 14 पर्सनली अपियर थिया। असां इहो वीडियो बि इन जी असांजो मॉनिटर साहिबु जेको आहे नसरुल्ला सूमरो साहिबु, उन वीडियो बि रिकॉर्ड कई आहे सिग्नेचर करण वक़्तु बि, ऐं दोस्तनि खां हथ मथे कराए बि जेका इलेक्शन कमेटी ॿिन्हिनि तालकनि नॉमिनेट कई आहे उन जे हक़ में हथ मथे कराए वोटिंग बि कराई आहे। ऐं मां हिन महिल हिन प्लेटफॉर्म तां इहा मुंहिंजी कोशिशि हूंदी पूरी त मां उन्हनि दोस्तनि खे बि, मूं साईं ममता शाह खे कल्ह बि मां राब्ते में आयोसांसि, सुबुह जो मां दादू मां निकतुसि बि मां राब्ते में आयोसांसि, ऐं मां हिते तव्हां वटि वेही हिन स्कूल में बि मूं फ़ोन ते राब्तो कयोमांसि। साईं चयो त साईं मां रोड ई निकितल आहियां, सो उन जे करे तव्हां भली इहो इजलास करे अचो त पोइ किथे मिलणु थियो त मिलूं था। तो हाणे मां कोशिशि कंदुसि त उन्हनि दोस्तनि खे बि, असांजो मक़सदु इहो न आहे त असां तनज़ीम, तव्हां ॾिसो था हिन महिल तनज़ीम कहिड़ी सूरत मां गुज़रे पई। असांजी कोशिशि आहे तनज़ीम ट्रैक ते अचे, नंढनि मसइलनि ते। कमेटियूं खटाईंदियूं कोन्हनि, खटाईंदो उस्तादु आहे जंहिंजो पंहिंजो किरदारु हूंदो, जंहिंजी पंहिंजी जी उस्तादनि में पोख पोखियल हूंदी। असां पाण 90 जी मां अपॉइंटमेंट आहियां, 25 साल त नौकिरी में मूंखे हले थो पियो इन में उहिदनि ते, त इहे उस्ताद में जेका जंहिंजी पोख पोखियल हूंदी उहो ई उहिदेदार चूंडिबो। बाक़ी कमेटियूं जेके आहिनि उहो ते वक़्ती तौर ते हिकिड़ी जीअं चवंदा आहिनि निगरान गवर्नमेंट आहे, उनखे चूंडिजे थो, ऐं चूंडबा उहे ई माण्हू आहिनि जेके साख वारा हुजनि, जेके ओॾीमहिल मुनसिफ़ थी वेहनि। जीअं असां हींअर सिंध जो मां चेयरमैन आहियां, त मूंखे हिन महिल इहो न ॾिसणो आहे त कहिड़ी धुर जो हिमायती आहे, मूंखे इहो ॾिसणो आहे त इंसाफ़ जी तक़ाज़ा छा आहे।
इन शइ खे नज़र में रखे करे असांखे ही दोस्तनि सॼे सिंध जे दोस्तनि उनमें सभई जेके बि दोस्त आहिनि साईं हाजी शफ़ी साहिबु हुजे साईं सिकंदर हुजे साईं ग़ुलाम रसूल हुजे असांखे इहे सभई दोस्त इहो ई चवंदा आहिनि त साईं कोशिशि कयो त कंहिं दोस्त के सां नाइंसाफ़ी न थिए ऐं उन्हनि दोस्तनि जो मैसेज खणी अॼु मां हिते पहुतो आहियां ऐं उन्हनि सभिनी दोस्तनि खे बि मां चवां थो असांजो जेको ईंदड़ फ़ैसिलो अॼोकी कार्रवाई जे नतीजे में जेको निकिरंदो उहो सभिनी दोस्तनि खे हितां जे यूनिटनि जे दोस्तनि खे बि ऐं जेके सिंध जी सियासत करण वारा दोस्त आहिनि उन्हनि खे बि ऐं ज़िले ऐं डिवीज़न जे दोस्तनि खे बि सभिनी खे अॼोको फ़ैसिलो जेको असां हिते अची फाइनल कयो आहे उन्हनि दोस्तनि खे क़ाबिल क़बूल हूंदो तव्हां सभिनी दोस्तनि खे न्यू सखर जा दोस्त उनजी पूरी वर्किंग कमेटी उबावड़ो ऐं पूरी वर्किंग कमेटी सभिनी दोस्तनि खे मुबारक हुजनि इंशाअल्लाह ताला मां कोशिशि कंदुसि त 3 ॾींहंनि जे अंदरि अंदरि तव्हांजा नोटिफिकेशन मां तव्हांखे मोकिले ॾींदुमि तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी अलाह आबाद मां अर्ज़ु रखंदुसि त जेको साईं यारनि हिकिड़ो माण्हू ॾिनो आहे जेको एजाज़ सोलंकी उहो साईं यारनि बि ॾिनो आहे असां बि ॾिनो छो त उहो न्यूट्रल माण्हू हुयो हाणे बि असांखे उन ते एजाज़ सोलंकी जे नाले ते एतिराज़ु न आहे जेकॾहिं परी दुरारा कढी जेकॾहिं ॿियो को नालो रखणु चाहिनि त उन्हनि जी मर्ज़ी आहे लेकिन असांजे तरफ़ां इहो अपील आहे असांजे तरफ़ां इहो क़ाबिल क़बूल आहे